कीअं था सम्झो पंहिंजी हिते जी तइलीम सिंध जी जेका प्राइमरी जी ख़ासि करे 12 जी तइलीम आहे उन में केॾो वॾो फ़र्क़ु? साईं असल में हितां जी तालीम ऐं असांजी सिंध जी तालीम में फ़र्क़ु इहो आहे त हिते सभ खां पहिरीं हिते उस्ताद क्लास में अचे थो, हिते स्कूल में अचे थो, हुननि खां पुछा थी थी ऐं असां वटि पाण बि ज़िम्मेदार आहे, पाण बि ज़िम्मेवार आहे ऐं जेकर न आहे त हुनखे करायो वञे थो ऐं जेको को लापरवाही करे थो हाणे 20 टीचर हूंदा त हुन में हिकु ॿ लापरवाह हूंदो, बाक़ी 18 टीचर हुन में अक्सरियत हुन में पढ़ाई वारा हूंदा त ॿार बि ज़रा शौक़ सां वेंदो, हुनखे बि हिकिड़ो शौक़ु थींदो त मां बि पढ़ां। असां वटि छा आहे त टीचर बि कमिटेड न आहे ऐं असां वटि सची ॻाल्हि इहा त वालदेन बि लापरवाही कंदा। हाणे असांजे मुआशरे में नथा वठनि, को टीचर नथो अचे स्कूल में, को ॿुधाइणु खपे ॻोठ जो माण्हू आहे, को पढ़ियल लिखियल माण्हू हुनजी शिकायत करे बाबा छो नथो अची तूं, तोखे पघार मिले थी, तव्हां असांजे नसलनि खे तव्हां तबाह कयो था। ऐं ॿियो साईं असां वटि असांजो वॾे में वॾो कसूर इहो आहे असां पंहिंजे ॿारनि खे कॉपी कराईंदो आहे, कॉपी कल्चर जो असां हुननि खे बुनियादी त उनजे करे अक्सरियत माना तक़रीबन जेकी सिंध जा कराची खे छॾे करे बाक़ी कराची में बि तक़रीबन आहे, पर बोर्ड जेकी असांजे हैदराबाद आहे, लारकाणो बोर्ड आहे, सखर बोर्ड आहे, मीरपुर खां विकामजनि था, उते तव्हांखे ग्रेड जेकी आहिनि पैसनि ते मिलनि था। इस्लामाबाद में अलाए केतिरनि माण्हुनि असांखां पुछो साईं त उते उहो वहाँ पर तो जो न नंबर पैसो पियो मिलते इदारनि जी पोइ इदारा माना उते खोखला आहिनि, हा उते छाजो इदारा कमु नथा कनि। तव्हांखे ॿुधायां पिंड बेगाल में स्कूल आहे, मुंहिंजो पोटो पढ़ंदो हुयो, वॾो जेको ईमान, त हिते हिकिड़ो माण्हू रोज़ानी सुबुह जो दर खोलींदो, पोइ सॼो ॾींहुं वेठो हूंदो, सार संभाल पियो रहंदो ऐं स्कूल बंदि करे वरी हलियो वेंदो। मूं हुन खां पुछियो त इहो केरु आहे, गवर्नमेंट जो माण्हू चए न इहो ॻोठ वारनि जो माण्हू आहे, ॻोठ वारनि माण्हू इहो रुॻो अचे थो त कंहिंसां ॻाल्हाए कोन थो। हाणे इहो ई मास्तराणियूं जेके सभु उहे ॾिसनि जेके असीं न वेंदो त हीअ असांखे ॿुधाईंदो फलाणो कोन थो, शिकायत कंदो। हा, ऐं जेके ॿार को नथो अचे उनखे वठो अचे, ॿार को बीमार थो थिए उनखे वठो। यार जेकर असीं ईअं करे विझूं, ईअं पंहिंजा स्कूल संभाले विझूं त बची कान कोन साईं मसइलो आहे तालीम आहे न, तालीम माना हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो माण्हू मुठ माण्हू जेके चऊं निकिरी पवे, उहो रोज़ानी स्कूल ते वञे, बाबा कहिड़ो मास्टर कोन आयो आहे, अलाए छो कोन आयो आहे, अलाए आउं थो पढ़ायां। उहो इहो आहे न असां वटि नथा पुछूं त उन करे इहो हालत थी आहे न। हाणे गवर्नमेंट ते छॾियोसीं, हाणे माण्हू पाण बि कनि न, पाण जेकी पाण करिणो माण्हू खे कमु करणु। हुकूमत तव्हांखे हिकिड़ो स्कूल ठाहे ॾिनो, को इदारो ठाहे ॾिनो, उनजी संभाल असां पाण न कंदासीं। असीं रोड बि गवर्नमेंट जो, तव्हांखे गवर्नमेंट जो। हा, वॾे में वॾो मिसाल वठो, तव्हां ॾिसो न ही मोटरवे माना हितां पिशावर खां वठी सखर ताईं मोटरवे ठहियो आहे। तव्हां असां जॾहिं सफ़र कंदा आहियूं मोटरवे ते ॾिसो न, असां इहो नथा चऊं त ही त माना असां माण्हू अहसास ज़िम्मेवारी हुजे न साईं। जेके पंजाब में मोटरवे 90s जे दौर खां ठहियल आहे, हुन में जेकी ॼार लॻल हूंदा आहिनि न, को जानवर न अचे, को माण्हू हुन में न अचे, को हादसो न थिए। जॾहिं तव्हां सिंध जो जीअं सरहद शुरू थींदी, हद शुरू थींदी न, उहो ॼार साईं तव्हांखे निकितल हूंदा, माना टे माण्हू खणी विया असांजा। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो अहसास ज़िम्मेवारी न आहे। असां पाण शयुनि खे पंहिंजनि जंगली दौर में न, असां वटि माना माण्हू बेस थी चुको आहे। सिंध जूं जेके रवायतूं न, रवायतुनि जा सिंधी माण्हू अमीन हुया, उन रवायतुनि खे असां छॾे ॾिनो आहे। हाणे असां हाणे साईं उहो माण्हू असां हिकिड़ी रियासत लॻाए जहिड़ी शइ, असां हुनखे शइ खे संभाले नथा सघूं, असां पंहिंजा नथा कयूं। असांखे इहो आहे त इहो गवर्नमेंट जो आहे न, बाबा हीअ असांजे पैसनि जो आहे, असांजे टैक्स जो पैसो आहे, हीअ असांखे जेकी शयूं मिलियूं आहिनि असांजी सहूलियत लाइ, असां न हुन खां पाण फ़ाइदो था वठूं, न कंहिंखे फ़ाइदो खणण था ॾियूं। बिल्कुलु इहा ई सूरत हाल पाण वटि आहे। ऐं किथे किथे उस्ताद अचनि कोन था, 1.5 लख पोणा 2 लख जेको आहे हुनजो पघार अचनि था, उहो जेको आहे मोबाइल ते नातू वातू ॿुधियो ऐं हार्ड वर्क करे छोड़े वरी हलिया वञा। साईं तव्हांखे गाॾी आहे, तव्हांखे ॿुधायो न, ज़ारा असां सिंध जा आहियूं, ज़ारा असांजो जेका न हिकिड़ो रूह उते ई आहे।